पडीदन लग गोठ मेहर खान ख़ास खेली में समाजी तंजीम तरफा फ्री मेडिकल कैंप लगाई वही, जंहिंमें ग़रीब माण्हुनि जे चकास करे मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं वियूं। पडीदन खां रिपोर्ट करे रहियो आहे वकार राजपर। जी पडीजन लगो गोठ मेहर खान खास केली में UNFPA हैंड्स तरफा फ्री मेडिकल कैंप लगाई वही, जंहिंमें गरीब माण्हुनि जो चकास कराए मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। कैंप की अगवानी DEM मंसूर मेमन, DPM आतिफ चांडियो, MO अख्तर लाशारी, डॉक्टरानी मुमल खोसो, डॉक्टरानी मारिया हालीपोट्रो ऐं ॿियनि कई, जंहिंमें मरीज़नि जो चकास करे दवाऊं पिण मुफ़्त ॾिनियूं वयूं। उन मौके ते अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हैंड्स जेका आहे कोशिशि करे पई जेके मुख़्तलिफ़ असांजा डोनर्स आहिनि, UNFPA आहे, UNHCR आहे, उन्हनि जे तरफ़ां ही हिकिड़ो डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ वारनि लाइ हिकिड़ो मेडिकल कैंप्स वग़ैरह असांखे ऑर्गेनाइज़ कराइणा हुआ। ऐं इहो असांजो मुसलसल इहो सिलसिलो हले पियो ड्यूरिंग जेको आहे सो फ्लड सिचुएशन जॾहिं हुई, तॾहिं खां वठी हैंड्स मुख़्तलिफ़ हिते प्रोजेक्ट्स हलाया आहिनि। उन में फूड डिस्ट्रीब्यूशन जा प्रोजेक्ट हुआ, हींअर रिहेबिलिटेशन ते बि असां कमु कयूं पिया, जेके कैश फॉर वर्क जी स्कीमूं आहिनि उहो वर्ल्ड फूड प्रोग्राम असांखे सपोर्ट करे पई। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी, हेल्थ डिपार्टमेंट जी तमामु घणी इन में असांखे सपोर्ट आहे। त उन्हनि ही ॻोठ आइडेंटिफाई कया आहिनि जेके उते आहिनि जिते नियर बाए का फैसिलिटी कोन्हे, का हॉस्पिटल कोन्हे, उन्हनि खे का सिहत जी सहूलियत कोन्हे। उते कोशिशि कयूं पिया असांजा जेके टेक्निकल स्टाफ आहे, जेके असांजा ट्रेन डॉक्टर्स आहिनि, मेल डॉक्टर्स, फीमेल डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ जेको आहे असांजो, उन्हनि जे थ्रू असां ही मेडिकल कैंप लॻायूं पिया। असां डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ में तक़रीबन के 56 कैंप्स आहिनि जेके UNFPA जे ताउन सां असां हिते लॻायूं आहिनि। ऐं उन में के असां को 6000 मरीज़ आहिनि जिन्हनि खे फैसिलिटेट कयो आहे, जिन्हनि खे दवाऊं मुहैया कयूं आहिनि ऐं जिन्हनि जी फ्री जनरल OPD थी रही आहे हिते। असांजी हैंड्स ऐं UNFPA जी गॾियल कोशिशुनि सां असां डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ जे अंदरि कमु करे रहिया आहियूं। असांजो डिस्ट्रिक्ट नौशेरो फिरोज़ जे अंदरि जेको आहे सो असां वटि तमामु RHC वग़ैरह आहिनि, उन्हनि ते बि असां कमु कयूं पिया। असांजा WGFS आहिनि जेके पंहिंजो उहे बि असांजा कमु करनि पिया था। ऐं असांजो मुख़्तलिफ़ विलेजनि में असां जेको सो मेडिकल कैंप्स वग़ैरह लॻा रहिया आहियूं, उते बि असांजी टीम जेको हैंड्स ऐं UNFPA जी टीमूं जेके कमु कनि पियूं। हिते तक़रीबन जेका बि कैंप लॻी आहे उन में BP जो जाम मसइलो आहे ऐं गैर जा पेशेंट जाम अचनि था। ॿियो वरी जेका ॿारनि खे तक़रीबन जेको आहे कफ वग़ैरह, डायरिया ऐं एलर्जी सां जाम अचनि था। बसि जेको असां कैंप हई आहे तमामु घणी अक्सर जेका बीमारी आहे उहा डर्मोटाइटिस, माना जेका हुनजी आहे बुखार हिते घणो आहे, कफ घणी आहे, ऐं ॿियो वरी हिन जो मले जी माना बीमारी तमामु घणी जाम आहे। हींअर मां जेके मरीज़ ॾिठा आहिनि, ॿार ई ॾिठा आहिनि, ॿारनि में तमामु घणो रेशो जो घणो आहे, तक़रीबन 200 खनि ॿार मूं ॾिसी छॾिया आहिनि। अञा OPD असांजी हले पई थी। थोराइता आहियूं हैंड्स वारनि जा ऐं UNF वारनि जा तमामु घणा थोराइता आहियूं। जन ॻोठ मेहर खान ख़ासि केली में अची ही ख़िदमत आवाम जी ख़िदमत कई आहे। अलाह साईं हिननि खे पंहिंजो अजुर ॾींदो। ख़ासूसन असां डॉक्टर मंसूर अहमद मेमन साहब ऐं आतिफ खान चांडियो साहब ऐं असांजो दोस्त भाउ अख्तर हुसैन लाशारी साहब जी ख़िदमतूं आहिनि, असां उन्हनि जो शुक्रिया अदा था कयूं। असांजा तमामु ॻोठ मुतासिर आहिनि बीमारी सां, ख़ारिशी बीमारी मतिलबु मलेरिया वग़ैरह इन सां। त ॻोठ मेहर खान ख़ासि केली जा माण्हू ऐं तक़रीबन ॻोठाणा वेझाणा जेके आहिनि मलक, बम्बरा ऐं भील माइनॉरिटी ग़रीब उहे बि आया आहिनि, उहे बि इलाजु कराए रहिया आहिनि ऐं फ्री ऑफ कास्ट। असां जेको बि कमु करे रहिया आहियूं उहो सिंध हुकूमत जे सहकार सां करे रहिया आहियूं। डॉक्टरनि ॿुधायो त हिन वक़्तु खारस, बुखार, मलेरिया जी घणी बीमारी हली रही आहे ऐं अॼु कैंप में काफ़ी मरीज़नि जो तइदाद बि बुखार ऐं खारस जो आहे। अॼु 500 खां मथे मरीज़ चेक करे मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं आहिनि। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजपर, आवाज़ TV न्यूज़, पडीदन।